नाज़रीन, भाणजी हथरादू खोड़ खिलाफ जसकम कारकुनन पारा नवाबशाह में मरण घड़ी ताईं बुख हड़ताली कैंप कायम कई वई है। तफसील बुधाए रहियो आहे नवाबशाह का इम्तियाज कीरियो पैंजी हिन रिपोर्ट में। सिंध अंदर नंढन आबादगारन जो माशी कत्ल। यूरिया भाणजे हथरादू खोट खिलाफ जीए सिंध कौमी महाज जिले सदर आसिफ रज़ा मंगसी की अगवानी में नवाबशाह प्रेस क्लब सामू मरण घड़ी ताईं बुख हड़ताली कैंप कायम करे वरती। उन मौके ते जिसकम अगवाणन धरती टीवी से पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया आहिनि। हिकिड़ो सोचल समझल साजिश तहत जीअं कणकुनि जी सीज़न आई, DAP जो रेट हो 5000 कुछ 100 रुपया, उनखे ब्लैक ते 10,000 में विकिरो वियो। पोइ को नंढा ज़मींदार न बि वठी सघिया। उन खां पोइ हींअर आहे यूरिया कलर जो रेट 1775 रुपया, उहो 2900-3000 में विकिरो था कनि। उहो सिफारिश सां 2200-2300 रुपए ते सेठ था 400-500 रुपया मुनाफ़ो खाइनि। उन खां पोइ सिंध जे अंदरि हर पंहिंजे हद जो मुख़्तियारकार या AC बकाया कमीशन आहे उन्हनि जी। तई आम आबादगार के मुनासिब कीमत ते कलर न मिलंदो तेसीं मरण घड़ी ते उनजी बुख हड़ताल जारी रहंदी। कणक जो फसल जेको आहे सो हींअर तयारु थिए थो पियो ऐं कणक जे फसल खे हींअर जेका आहे यूरिया जी सख़्तु ज़रूरत आहे। पर तव्हां सॼी सिंध जे अंदरि जेको आहे सो गुज़िरियल महीने ॾेढ खां वठी ॾिठो हूंदो त सिंध जा नंढा नंढा जेके आबादगार आहिनि उहे मुसलसल एतिजाज करे रहिया आहिनि। पर मक़ामी जेके सेठिया आहिनि उहे जेके आहिनि उहो यूरिया DAP भाण जेको आहे उहो मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि बाअसर जेके आहिनि उन्हनि जे फार्म हाउस ते, उन्हनि जे बंगलनि ते, उन्हनि जे कारखाननि ते जेको आहे सो वञी उते स्टॉक कनि था पिया। पर उहो जंहिं आबादगार खे ज़रूरत आहे उन आबादगार ते नथो मिले पियो। उन्हनि चयो त नंढनि आबादगारनि जो वॾो नुक़सान थी रहियो आहे। हिननि चयो त आसिफ रज़ा मंगसी जी अगवानी में महबूब खासकेली, राणो खान जलबाणी, फरहान मल्हा, खान साहब मल्हा, लियाकत दाहिरी मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कंदा जेसीं ताईं यूरिया भाण जी हथरादू खोट ख़त्म नथी थिए तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन आज़म भट्टीअ सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV नवाब।